बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग एनालिसिस रूम। आऊं लैला निसार। नाज़रीन, अॼु सभ खां पहिरीं ख़बर असीं शामिल कंदासीं त सखर में गुज़िरियल 2 ॾींहंनि खां लगातार बरसात पवे थी ऐं इन बरसात 2 ॾींहंनि में 77 वरियनि जा रिकॉर्ड बाक़ाइदा तौर ते टोड़े छॾिया आहिनि। कुछ फुटेजेस असां भी तव्हांखे टेलीविजन स्क्रीन ते ॾेखारींदासीं। तव्हां पाण भी सोशल मीडिया ते या टेलीविजन चैनल्स ते ॾिसंदा हूंदा त ही कीअं 2 ॾींहंनि खां सखर में केॾो न पाणी जमा थी चुको आहे। पर दिलचस्प ॻाल्हि हिते इहा बि आहे, नोट करण जोगी ॻाल्हि इहा बि आहे नाज़रीन, त हाणे सखर इंतज़ामिया ऐं मेट डिपार्टमेंट यानी मौसमियात खाते जे विच में हिकु नओं बहस बि शुरू थी चुको आहे, जेको तव्हांजे नॉलेज में हूंदो त मेट डिपार्टमेंट चवे पियो त सखर में 300 मिलीमीटर बरसात न पई आहे, जॾहिं त सखर इंतज़ामिया जो चवणु आहे त सखर में 300 मिलीमीटर बरसात पई आहे। ऐं इन बहस खां पोइ सखर इंतज़ामिया जी परफॉर्मेंस ते वॾा सवाल उथी चुका आहिनि त छा हू उन्हनि जी जेकी परफॉर्मेंस आहे हू डिलीवर करण में फेल थी विया आहिनि, हू ओतिरो डिलीवर न करे सघिया। समूरे शहर मां पाणी जी वक़्त ते नेकाली खे पॉसिबल यकीनी न बणाए चुका आहिनि। ऐं असां वधीक अपडेट्स जेको आहे तव्हांजे आरो रखंदासीं। असांखे सखर मां सखर जा मेयर अरसलान शेख साहब जॉइन कंदा ऐं वधीक असां उतां जे रिपोर्टर खां बि अपडेट्स वठंदासीं त हिन वक़्त ताईं सखर जा छा अपडेट्स आहिनि। जीअं बरसात जेका उतां जी इंतज़ामिया बि चवे थी त उन्हनि 77 वरियनि जा रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि ऐं किथे किथे पाणी हिन वक़्तु मौजूदु आहे ऐं किथे किथे पाणी जी जेकी नेकाली आहे उहा हिन वक़्त ताईं अञा ताईं यकीनी उनखे न बणायो वियो आहे। इन ते असीं पहिरियों डिस्कशन कंदासीं। ॿिए पासे नाज़रीन, सियासत ते ॻाल्हाइबो त सियासत में छा थी रहियो आहे। जॾहिं खां फॉर्मर DG जी गिरफ़्तारी थी आहे, जॾहिं खां उनखे फ़ौजी तहवील में वरितो वियो आहे, तॾहिं खां हुकूमत बि काफ़ी नवां बयान रोज़ानो जी बुनियाद ते ॾिए पई ऐं हाणे मौजूदा हुकूमत जो समूरो फोकस बल्कि नून लीग जा सेनेटर्स वेही करे इहे बयान ॾियनि पिया त जीअं हिकु फ़ौजी इदारो पंहिंजो एहतसाब पाण करे पियो, साॻी रीति ॿियनि इदारनि खे बि पंहिंजे एहतसाब जो अमल, पंहिंजे एहतसाब जो सिलसिलो शुरू करणु घुरिजे। ऐं हुननि जो वाज़े तौर ते इशारो, पाण हू नालो बि खणनि था, चीफ जस्टिस साकिब निसार जी तरफ़ आहे त हाणे चीफ जस्टिस साकिब निसार जो बि एहतजाब थियणु घुरिजे। ऐं पर गॾोगॾु सवाल इहो उथे पियो त छा हाणे हुकूमत जेको आहे आख़िर छो इन ते बार बार एॾो एम्फसाइज़ करे पई त साकिब निसार जो, चीफ जस्टिस साकिब निसार जो एहतसाब थियणु घुरिजे, छो थियणु घुरिजे। छा नून लीग हाणे बि माज़ी में फाथल आहे? छा अञा ताईं नून लीग इन हिकिड़े सवाल जो जवाबु ॻोल्हे रही आहे त मूंखे छो कढियो वियो? इहो असां वधीक पंहिंजे एनालिस्ट ॾाढो सवाल रखंदासीं, उन्हनि वटि छा इनसाइट्स आहिनि। त ॿिए पासे अॼु बानी PTI जी बि सहाफ़ियुनि सां गुफ़्तगू थी आहे ऐं हू चवनि था त ही जनरल रिटायर्ड फैज़ हमीद जो जेको ड्रामो रचायो वियो आहे इहो इन जे करे कयो वियो आहे त जीअं बानी PTI खे मिलिट्री कोर्ट्स में पेश कयो वञे, इहो बानी PTI चवनि था। ऐं ॿिए पासे नाज़रीन, आख़िर में असीं डिस्कस कंदासीं, आख़िर में न बल्कि प्रोग्राम जे दौरान ई पंजाब में जॾहिं खां सस्ती बिजली मुहैया करण वारी ॻाल्हि कई वई आहे त ॿियनि सूबनि में बि बहस स्टार्ट थी वियो आहे। ऐं आख़िर में विल डिस्कस थी मॉनसून ब्राइट्स, मॉनसून यानी बरसातुनि में उहे ॿारड़ियूं जंहिंजी नंढी ॼुमार में शादी कराए वञे थी, वॾी तशवीशनाक ॻाल्हि आहे। हिन वक़्तु ताईं इहो अमल सिंध में जारी आहे। इन ते असीं वधीक ब्रेक खां पोइ डिस्कशन कंदासीं डिटेल में त उहे केतिरियूं हिन वक़्तु ताईं नंढी ॼुमार में शादियूं थी चुकियूं आहिनि ॿारड़ियुनि जूं। ऐं इन ख़बर जो बल्कि हिकिड़ो नंबर बि ॿुधायो वियो आहे, 45 उहे नियाणियूं हुजनि थियूं जंहिंजूं ईअं शादियूं कराए वयूं आहिनि नंढी ॼुमार में। ऐं इन ख़बर जो नोटिस बि वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां वरितो वियो आहे। सो वधीक हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ समूरनि टॉपिक्स ते तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, मूंसां गॾु हिन वक़्तु स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर सहाफ़ी तजिया निगार इमदाद सूमरो साहब। दास साहब अस्सलाम वालेकुम, अव्हांखे आऊं स्टूडियोज़ में भले कार चवां थी। ऐं ॿिए तरफ़ नाज़रीन मूंखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तजिया निगार मोहसिन बबर साहब। मोहसिन साहब अस्सलाम वालेकुम, अव्हांखे बि आऊं भले कार चवां थी शो में। ऐं मोहसिन साहब, अव्हांजी इजाज़त खां शुरूआत इमदाद साहब खां करे वठूं था। इमदाद साहब, ही सियासत में आख़िर छा थिए पियो? जॾहिं खां फैज़ हमीद फॉर्मर DG ISI फैज़ हमीद जी खे फ़ौजी तहवील में वरितो वियो आहे, तॾहिं खां जेकी मौजूदा हुकूमत आहे उहो रोज़ रोज़ नयूं ख़्वाहिशुनि जो इज़हार करे पई। ऐं हाणे त सॼो सिधो सऊं बल्कि वाज़े लफ़्ज़नि में उन्हनि चई छॾियो आहे त जीअं
फ़ौज जहिड़ो इदारो पंहिंजो एहतिसाब करे थो त तीअं ई ॿियनि इदारनि खे बि पंहिंजो एहतिसाब जो सिलसिलो शुरू करणु घुरिजे ऐं हू चीफ जस्टिस साकिब निसार जी ॻाल्हि बार बार कनि पिया, आख़िर छो हुनजे पोयां पिया आहिनि? हिन वक़्तु ताईं नून लीग माज़ी में रहे थी ऐं मुझे क्यों निकाला, मूंखे छो कढण वारो, उन्हनि खे जवाब जो अञा ताईं इंतज़ारु आहे, ॻोल्हा में आहिनि, इहो ई कारण आहे? ॾिसो लैला, महिरबानी अवां जी, इनखे बिल्कुलु इन जो जवाबु अचणु घुरिजे त एस्टेब्लिशमेंट हुजे, अदलिया हुजे, उहे गॾिजी उन हिकिड़ी गठजोड़ रहियो आहे माज़ीअ में, त उन में वज़ीर आज़मनि खे कॾहिं मार्शल लॉ जे ज़रिए घर मोकिलियो वियो, कॾहिं अदालती फ़ैसिलनि जे ज़रिए, जंहिंखे पाण जुडिशल कू चवंदा रहिया आहियूं, चाहे उहो यूसुफ रज़ा गिलानी खे घर मोकिलणु हुजे, चाहे नवाज़ शरीफ़ साहब खे घर मोकिलणु हुजे, इहो हिकिड़ो गैर आइनी कमु हुयो। इवन भुट्टे शहीद जी फांसी, उन में त कंहिं हद ताईं अदालत पंहिंजो दामन साफ़ु करण जी कोशिशि कई आहे, पर दामन उन वक़्तु साफ़ु न थींदो ज़ाहिर आहे जेसि ताईं उहे किरदार जेके आहिनि उन्हनि खे सज़ा न ईंदी या उन्हनि खे ज़िम्मेदार न ठहिरायो वेंदो। हाणे जेको नवाज़ शरीफ़ साहब जी ॻाल्हि आहे या साकिब निसार साहब जी ॻाल्हि या उमर अता बंदयाल जी या जस्टिस खोसा, जस्टिस गुलज़ार, उन्हनि जेको कुझु मुल्क सां कयो आहे, ज़ाहिर एहतिसाब त उन्हनि जो थियणु घुरिजे। हीउ जेको रिसेंटली अॼु हिकिड़ो फ़ैसिलो पंहिंजो सुप्रीम कोर्ट जेको ऑडियो लीक्स वारो मामिलो आहे, उन में हिकिड़ो फ़ैसिलो आयो आहे, रोके छॾियो आहे इस्लामाबाद हाई कोर्ट खे ऑडियो लीक्स ते कार्रवाई करण खां फ़िलहालु। पर उन में ॿी शइ जेका उन रिमार्क्स आहिनि जस्टिस नईम अख्तर अफ़ग़ान साहब जा, उहे वॾा इम्पॉर्टेंट आहिनि। जेको अव्हां जो सुवालु आहे उन जो मां जवाबु अची वेंदो। उन्हनि इहो चयो आहे त भई ऑडियो लीक्स ते हिकिड़ी अदालती कमीशन ठही ऐं उहा अदालती कमीशन उनखे सुप्रीम कोर्ट कमु करणु कोन ॾिनो। पार्लियामेंट सच जी ॻोल्हा करणु चाहे थी, उनखे रोकियो वञे थो। हाणे उहा ऑडियो लीक्स कमीशन में ख़बर हूंदी त उहा जस्टिस उमर अता बंदयाल जी फैमिली जी ऑडियो हुई। उन में उन्हनि जी सस जी ॻाल्हि ॿोल हुई ख्वाजा तारिक रहीम जी घरवारीअ सां पंजाब में चूंडूं कराइण तो जी, उहो केस बि रोके छॾियो न, उहा उन कमीशन खे मुअतल करे ऐं अॼु ताईं उहो केस ॻाल्हि जारी रखिजो, पर मूंखे गॾो गॾु इजाज़त जी तव्हां इंट्रोडक्शन कराए छॾिया। मूंखे जॉइन कयो आहे नाज़रीन हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते मेयर जे सखर जे मेयर अरसलान शेख साहब असां सां गॾु टेलीफोन लाइन ते गॾु मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम अरसलान साहब, बहुत शुक्रिया आपके कीमती वक्त का। आइंदा साहब गॾो गॾु नाज़रीन खे बि पंहिंजो आगाह कंदा हलूं उन्हनि जे ज़रिए त हिन वक़्तु सखर में छा सूरत हाल लगी पई आहे। अरसलान साहब, आपको मेरी आवाज़ आ रही है क्लियरली? जी जी बिल्कुल आ रही है। जी अरसलान साहब, एम आई ऑडिबल टू यू? आपको क्लियरली मेरी आवाज़ आ रही है? जी, आपको आ रही है मेरी आवाज़? कैन यू हियर मी? अच्छा, ठीक है। अरसलान साहब, क्या अपडेट्स हैं इस वक्त? तो हम देख रहे हैं कि एक बहस छिड़ी हुई है मेट डिपार्टमेंट वर्सेस सखर इंतजामिया। आप कह रहे हैं कि 300 मिलीमीटर तक की बारिश हुई है, जबकि मेट डिपार्टमेंट इस चीज़ को डिनाई कर रहा है। तो इस वक्त तक क्या अपडेट्स हैं कि क्या पानी की निकाली को आप यकीनी बनाने में कामयाब हो चुके हैं बाकायदा तौर पे? बिल्कुल, आपने आई थिंक राइटली आइडेंटिफाई किया कि ज़्यादा इम्पोर्टेंट चीज़ है कि इस वक्त करंटली हमारे लोग बरसात के पानी से अफेक्टेड तो नहीं है, लेकिन सखर शहर के अंदर एक बहुत बड़ा रेनफॉल हुआ और वो 77 ईयर्स का जो सिंगल डे स्पेल है वो हाईएस्ट स्पेल रिकॉर्ड हुआ। और अल्हम्दुलिल्लाह आज हमने तकरीबन 6:30 बजे पूरे सखर शहर की लाइव वीडियोस फेसबुक पे और तमाम सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स पे विद टाइम अपलोड की कि पूरे सखर शहर से चंद ही घंटों के अंदर तमाम एरिया से पानी निकाल दिया गया। अल्हम्दुलिल्लाह हमारे 97% एरिया सुबह 7 बजे क्लियर थे। हमें सिर्फ 3 एरियाज के अंदर थोड़ा इशू आया। एक रेलवे स्टेशन, वैसे वो बुनियादी तौर पे वफाक की जिम्मेदारी है, लेकिन उसको भी अपना सखर म्युनिसिपल कॉर्पोरेशन टेक करके उसका पानी डिस्चार्ज कर रही है। और साथ साथ इसी तरह कुछ हमारे ऐसे एरियाज हैं जिनको आप माजी के अंदर और आज की तारीख में भी जो डिजाइन किए गए थे वो इसलिए किए गए थे क्योंकि उस वक्त सिस्टम इतने अपग्रेडेड नहीं थे कि अगर बरसात का पानी एक्सेस हो जाए तो बाय ग्रेविटी बाय डिफॉल्ट, इनको आप दुब्बा कहते हैं उर्दू के अंदर, इंग्लिश के आप इनको नेचुरल फ्लो पॉन्ड्स फॉर द रेन वाटर सिस्टम कहते हैं। तो कुछ लोगों ने आबादियां वहां पर जाके कर ली है और ये मैं समझता हूँ टोटल 3% एरिया है। इसके अंदर एक न्यू पिंड का एरिया आ रहा है, एक कुरैशी गोड का एरिया आ रहा है, कुछ हमारे डिग्री कॉलेज के पास के एरिया। लेकिन हमें इन लोगों से भी हमदर्दी है क्योंकि मैं खुद इन तमाम लोगों के पास बहुत दफा पहले भी गया कि आप जो है इस वक्त यहाँ पर अभी तक पानी क्यों नहीं बाहर निकाल सके आप? जी, आई एम सो सॉरी टू इंटरफेयर। मैं आपसे वही सवाल कर रही हूँ कि जिन अभी कुरैशी गोड की जैसे आपने बात की है, बहुत ज्यादा शिकायतें वहीं से आ रही हैं कि आप लोगों ने अभी तक वहां से पानी को जो है नहीं निकाला है। कुरैशी गोड की अगर आप बात करें ना, आप अपने सखर के रिपोर्टर से पूछें, अगर हम आज से 5 साल पहले चले जाएं तो अल्लाह माफ करे बरसात के बगैर
3-3 फुट पानी खड़ा होता था। क्यों? क्योंकि वहाँ ड्रेनेज का सिस्टम नहीं था। अच्छा। लोगों ने वहाँ पे आबादियां कर ली थी। लेकिन पिछले अगर हम बरसात की बात करें तो 4-4, 5-5 फुट पानी खड़ा होता था। मैक्सिमम इस वक्त 1 फुट सुबह 11 बजे की मेरे पास रिपोर्ट है। अभी भी आप बंदा भेजें तो 4-6 फुट, 4-6 इंच की बात कर रहा हूँ, सॉरी, 4-6 इंच से ज्यादा पानी वहाँ पे आपको नहीं मिलेगा। तो आपके कहने का मतलब है कि वहाँ पे सिर्फ बरसात का पानी नहीं है, ड्रेनेज सिस्टम की भी बहुत सारे प्रॉब्लम्स है वहाँ पे। लोगों ने देखें दुब्बास के अंदर जो लो लेवल ग्रेविटीज होते हैं ना, जहाँ पे आपका ड्रेन वाटर अल्टीमेटली अगर ओवरफ्लो, तो लोग, आपको पता है हमारा मुल्क एक अंडर डेवलप्ड कंट्री है, हमारे एक माशी हालात मुल्क के इतने अच्छे नहीं है, लोग गुर्बत का शिकार हैं। तो लोग, मैं समझता हूँ, मुझे इसीलिए उन लोगों से हमदर्दी है कि कोई भी शख्स इस तरह के एरियाज के अंदर अपने बच्चों के साथ, अपने फैमिली के साथ विलफुली जाके नहीं बैठेगा अनटिल एंड अनलेस उसको माशी तौर पे या किसी और तौर पे इतना मजबूर हो तो ये डिसीजन ले। सही। अच्छा, जो 300 मिलीमीटर वाली बात है, हम सो सॉरी, आपकी शुरुआत में पहले मुझ तक आवाज़ प्रॉपर्ली पहुंच नहीं पाई थी असलान साहब, कि आप समझते हैं कि सक्खर शहर में इतनी कैपेसिटी है कि जो आप दावा कर रहे हैं, जो आप क्लेम कर रहे हैं 300 मिलीमीटर का, ये बहुत ज़्यादा है? मैडम, मैं नहीं क्लेम कर रहा हूँ। ये जो सक्खर शहर के अंदर गेज लगे हुए हैं, हर तालके के अंदर एक गेज लगा हुआ है, ठीक है, जो हर बरसात के स्पेल को ना सिर्फ रिकॉर्ड करता है, हर 3 घंटे के बाद अपडेट करता है। मैं आपके फोन के बाद आप ही के नंबर पे एक वीडियो भी शेयर कर देता हूँ। उसके अंदर जो आपके ये रिकॉर्डेड फिगर्स हैं, ये चीफ मिनिस्टर पोर्टल्स के ऊपर, आपके तमाम डिपार्टमेंट्स के ऊपर अपडेट्स होते रहे, और ये ऑफिशियल नोटिफिकेशंस आप इनको एक तरीके से कह सकती हैं। इसमें ये जरूर है, जो एक थोड़ी सी मिसअंडरस्टैंडिंग हो रही है, कि जो मेट डिपार्टमेंट ने फिगर्स आप कोट किए हैं बरसात के हवाले से, पूरे डिस्ट्रिक्ट सक्कर की बात की है। डिस्ट्रिक्ट सक्कर में आपके 5 तालके आते हैं सक्कर, जिसके अंदर 1 ताल का सक्कर शहर है। अगर आप रिपोर्ट पढ़ेंगी तो जो एक दिन का हाईएस्ट कंटिन्यूड अगर उसकी एक्यूमुलेटिव वो लगाएं, जब 227 मिलीमीटर हो रही है, तो दूसरे तालकों में कहीं पे 100 से कम और कहीं पे 100 से ज्यादा हो रही है। तो जब आप एवरेज की बात करते हैं तो उसमें ये एक बड़ा मेजर डिफरेंस जरूर आएगा। और सेकेंडली, सबसे इंपॉर्टेंट देखें इसमें बात जो है, आप मेट डिपार्टमेंट से ये पूछें, मौके मौसमियात से पूछें कि सक्खर शहर के अंदर क्या उनके पास कोई ऐसा इक्विपमेंट, कोई ऐसा टूल, कोई ऐसा मैकेनिज्म है जिससे वो रेनफॉल को रिकॉर्ड कर सकते हो, उसकी क्वांटिटी को आइडेंटिफाई कर सकते हो। इनका पूरा मैकेनिज्म आप अगर से थोड़ी सी स्टडी करें तो जो चल रहा है वो आपकी यूके, चाइना, यूरोप, यूएसए की इनकी सॉफ्टवेयर बेस्ड जो है वो आपकी सैटेलाइट इमेजरी जो वेदर रिलेटेड होती हैं, जो आपके मोबाइल पे भी होती हैं, एप्पल पे और दूसरे फोन पे, तो ये उनसे डाटा कलेक्ट करके। अच्छा, गोलीमार और माइक्रो कॉलोनी की अगर बात की जाए तो वहाँ पे पानी की क्या सूरत हाल है, अगर आप हमें क्विकली थोड़ा वहाँ देखिए, माइक्रो कॉलोनी में इस वक्त अल्हम्दुलिल्लाह कोई इस तरीके का मेजर इशू नहीं है। जो आप गोलीमार की बात कर रही हैं, वहाँ पे अगर आप आज भी अपने, फिर मैं वही रिक्वेस्ट करूंगा रिपोर्टर को भेजें, मैं पिछले बरसात में भी वहाँ पे हमारी माइनॉरिटी कम्युनिटी बैठी है, लेकिन वो बेचारे बहुत गरीब है। आप अगर देखेंगे तो वो जो जगह पे बैठी हुए हैं वो रोड लेवल से 3 फुट नीचे एक प्लॉट है, जो आयरन मार्केट के ड्रेनेज के सिस्टम के लिए, जो बाजारें बनी थी उसके लिए, वो लोग वहां पे जाके आबादी कर चुके हैं। और हर बरसात के अंदर जिस तरीके से आपके ये कच्चे के एरिया में होता है, मुझे अफसोस से कहना पड़ रहा है कि जिस तरह कच्चे के अंदर सैलाब में पानी इतना ऊपर आ जाता है, नकल मकानी करनी पड़ती है। तो हर बरसात में, चाहे वो 1 घंटे की हो या 3 घंटे की हो, तो इन लोगों को फिर नकल मकानी करनी पड़ती है। और ये कोई आपके वो एरियाज नहीं है जो एज पर प्लान, बल्कि ये वो एरियाज हैं जहाँ पे ड्रेनेज प्लान सिस्टम है। लेकिन अब हम खुद मजबूर हैं, पाकिस्तान पीपल्स पार्टी का एस्टिमेटेडली कितना % आप मुझे बताएंगे कि पानी जो है वो बाहर मुकम्मल कुछ एरियाज को आपने बाकायदा तौर पे फ्री ऑफ वाटर लिंक अपना शेयर कर रहा हूँ, आप देखें। मैंने पूरे सक्खर शहर की लाइव एक इलाके की वीडियो चलाई है। 97% सक्खर देयर इज नो रेन वाटर, दैट्स व्हाट यू आर सेइंग। यस, एट द अर्ली मॉर्निंग 6:30 AM रिकॉर्डेड है, आप टैली कर सकती हैं। चलिए ठीक है, हम बिल्कुल उन फुटेजेस को भी देखना चाहेंगे। अरसलान साहब, अगर आप ये कह रहे हैं और इसी नीयत के साथ काम करें और वहाँ से पानी भी बाकायदा तौर पे आप निकालने की भरपूर कोशिश करें तो बड़ी अच्छी बात है। थैंक यू वेरी मच फॉर योर टाइम सर। अंदाज साहब, अरसलान शेख साहब असां मौजूद हुआ जहिड़ी रीत ॻाल्हि कनि था त मेट डिपार्टमेंट ओवरऑल सक्खर डिस्ट्रिक्ट जी ॻाल्हि कई आहे त हाउ मच डू यू एग्री विथ हिम, त हू वाकई में ईअं ई अहिड़े क़िस्म जो बहस स्टार्ट थियो आहे, छो त सक्खर सिटी जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त उन में त एतिरी कैपेसिटी कोन आहे 300 मिलीमीटर बारिश बर्दाश्त करण जी। ॾिसो, मूंखे बि इन में डाउट आहे। मुमकिन आहे त मेट डिपार्टमेंट जेको आहे उनजी पंहिंजो फिगर जेकी आहे, जीअं उहो चवनि पिया त उन्हनि को मैकेनिज़म कोन्हे, वो हुजे, पर 300 मिलीमीटर बारिश
सखर जहिड़े शहर में जेकॾहिं हिकु राति में 24 कलाकनि में पए थी ऐं उहा निकिरी वञे थो उहो पाणी त उहो त पोइ हिकिड़ो वॾो कारनामो आहे। पर मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त 300 मिलीमीटर बारिश न हूंदी। मूंखे लॻे थो त बारिश जेका आहे उहा उन खां घटि हूंदी। पर अगेन जेका हू ॻाल्हि कनि पिया त माज़ीअ में जेको असां वटि थींदो रहियो आहे त पाणी केतिरो खोड़ सारनि ॾींहंनि में बीठो रहंदो आहे, उहा सूरत हाल ज़ाहिर हिन दफ़े कोन्हे सखर में। पर ॿी शइ जेका जिन वीडियोज़ जो ज़िक्र कनि पिया अरसलान साहब, हा, सो उन्हनि वीडियोज़ में हिकिड़ी शइ नज़र अचे पई त रोड रस्ता जेके आहिनि उन्हनि जी हालत ख़राबु आहे। उहे टुटल भॻल रोड रस्ता आहिनि। हाणे जॾहिं मसइलो असांखे टाउन प्लानिंग जेकॾहिं हाणे बि असां न आहे करणी ऐं असां इहो चवंदासीं त माण्हू जेके आहिनि, ॾिसो माण्हू जेके जिते रहनि था न, तव्हां उन्हनि खे उतां न कढो, बेघर न कयो, कचूं आबादियूं डिक्लेयर कयो, पर इंफ्रास्ट्रक्चर त उते हुजणु खपे न। हीअ त सिर्फ़ु उन्हनि आबादियुनि जी ॻाल्हि न आहे जेके हेठां ई ते आहिनि। असां वटि जेके विच शहरनि में जेके ओल्ड सिटी एरियाज़ आहिनि, जेके शहर जेके मुख़्तलिफ़ शहर जेके मथां ई ते जेके इलाइक़ा आहिनि, उते बि अवां ॾिसो जेकॾहिं अवां वेंदव तव्हांखे हर इलाइक़े में जेको आहे गटर जो पाणी नज़र ईंदो। सखर जो मसइलो इहो कोन्हे, इहा शइ कराची में बि आहे, या हैदराबाद में बि आहे, दादू में बि आहे, या शइ सेवण में बि आहे। सो कुझु इशूज़ असांजा आहिनि। हाणे असां सिर्फ़ु इहो चई छॾियो त जी उते जेका छाकाणि जेके माण्हू आहिनि उहे ग़रीब अचे रहिया आहिनि, उन्हनि बग़ैर प्लैनिंग जे रहिया आहिनि। अच्छा, उहे रही यार, उन खां पोइ प्लैनिंग करे वठिजे, उन खां पोइ उन्हनि खे बहितर ज़िंदगी ॾिजे। भई ठीकु आहे, घरनि पंहिंजनि में रहनि पिया, पर रोड रस्ता नाली त हुकूमत उन्हनि खे फ़राहम करे न, ऐं ड्रेनेज जो पाणी आहे, बरसाति जो पाणी आहे, उन जेको बंदोबस्तु हुजे। 21वीं सदी में पिया असां रहूं न। अॼु बि जेकॾहिं असां इहो सोचूं त भई जेकॾहिं इहो वॾो कारनामो आहे त भई बरसाति खां पोइ असां पाणी कढी छॾियो आहे, चाहे उहो मरियम नवाज़ करे, चाहे उहो अरसान शेख साहब कनि, या चाहे मुर्तज़ा वहाब कनि। त 21वीं सदीअ में जेकॾहिं असां इहो सोचूं त भई असां हिन दफ़े पाणी कढी छॾियो आहे, इहो को वॾो कारनामो कोन्हे। हा, ज़ाहिर आहे असांजी जेका हालत रही आहे माज़ीअ में, उनजी भेट में मूंखे लॻे पियो बहितरी आई आहे। पर वरी मां ॻाल्हि कंदुमि त उहे वीडियो जॾहिं मां ॾिसंदो न त रोड न आहिनि, बसि इहे टुटल फुटल जेके पेचरा आहिनि जेके नज़र अचनि था पिया। सखर जहिड़े शहर जा जेको सिंध जो 3 नंबर वॾो शहर आहे। सही। अच्छा, पोइ अॼु की जिना अस्पताल में तकरीब बि थी, इमदाद साहब खैर मोहसिन साहब जी तरफ़ में वधां थी। मोहसिन साहब, तव्हां ही समूरी असांजी डिस्कशन ॿुधी पए, हिकु तरफ़ असीं सखर जी ॻाल्हि कयूं पिया, ॿिए पासे इमदाद साहब जिन वीडियोज़ जो जी ॻाल्हि कनि पिया, त उन में रोड रस्ता तमामु ख़राबु नज़र अचनि पिया, जेके हाणे पाणी निकाली खां बाद में जारी कया विया आहिनि। पर ॿिए पासे पीपल्स पार्टी या सिंध हुकूमत जी ॻाल्हि कयूं त जिना अस्पताल में जेका तकरीब थी पई, कुझु जदीद वार्ड्स जो इफ़्तिताह, साइबर नाइफ जो इफ़्तिताह हुयो, उते चेयरमैन पीपल्स पार्टी बिलाल भुट्टो ज़रदारी साहब चयो त असां जेको कमु कयूं था, यानी अक्सर करे असांजी तनक़ीद थींदी आहे त असीं कमु आख़िर कयूं ई कहिड़ो पिया। ऐं हुननि वॾे वज़ीर खे बि मुखातिब थी करे चयो त हाणे जेकॾहिं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब अचनि पिया त उन्हनि खे तव्हां सिंध जी सरकारी अस्पतालुनि जो दौरो करायो। त इहो तनक़ीद ठीकु थींदी आहे? ॿियो पाण खे बि शायदि उन्हनि खे रियलाइज़ थिए पियो। ॿिए पासे वरी जॾहिं बोर्ड जहिड़ी सूरत हाल बणिजे पई त उते पाणी निकाली ते वरी पोइ खोड़ सवाल उथिजी वञनि था उन्हनि जी परफॉर्मेंस ते, उन्हनि जी गवर्नेंस ते। त किथे तव्हांखे सिंध हुकूमत बीठे नज़र अचे पई? सखर जी स्पेसिफिक तव्हां ॻाल्हि कयो पिया त मां सखर ते ॻाल्हाइणु चाहियां थो, हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी ज़रूरत आहे। असांखे फेयर एनालिसिस करणु खपे ऐं उनमें गवर्नेंस जा इशू सीरियस आहिनि, हिन में कुझु शक न आहे। सखर शहर जी आबादी पाकिस्तान ठहण महिल लॻभॻि 12,000 हुई, 13,000, स्पेसिफिकली 12,915 1945 में, 1950 में। ऐं हाणे पंहिंजो आबादी जेका आहे, सॉरी मां थोरो फिगर ठीकु आहे, 76,000 आबादी 1950 में, जेका हाणे वञी 6 लख ते बीठी आहे। ठीकु आहे, 76,000 खां 6 लख। 3 साल पहिरीं हिकिड़ो इंफ्रास्ट्रक्चर सखर में ठहियो हो ड्रेनेज जो, जेको लॻभॻि 2-2.5 लख जी आबादी खे कैटर कंदो हो, एतिरो इंफ्रास्ट्रक्चर हो। इंफ्रास्ट्रक्चर हीअं साॻियो आहे ड्रेनेज जो सिस्टम, हुनजो जेको वॉल्यूम आहे ड्रेनेज जेको बि हुनजो मिक़दार आहे, उहो ॾहूण ते वधी वियो आहे ऐं आबादी हली वई आहे 6 लख ते, इंफ्रास्ट्रक्चर साॻियो आहे। तंहिं करे डेफिनेटली जेका सखर शहर जी कैपेसिटी आहे पाणी ड्रेन करण जी, जेको सिस्टम लॻल आहे, उहा हुनजी आबादी 20 खां 25% आहे, हुनजी आबादी जेको सिस्टम आहे उहो ड्रेन करे सघे थो। ठीकु आहे। बाक़ी पाणी तव्हांजो 3 ॾींहंनि में निकिरंदो। इहो मां तव्हांखे हिकिड़ी सुले लेखे ॿुधायां थो सखर शहर जी सूरत हाल। मूंखे ख़बर आहे पब्लिक हेल्थ जो हिकिड़ो तमामु वॾी ड्रेनेज स्कीम आंदी हुई 15 साल पहिरीं, 20 साल पहिरीं लॻभॻि उते, ऐं उहा कंप्लीट न थी सघी, अॼु ताईं कंप्लीट न थी सघी आहे। बिलियन रुपीज़ ॾेई छॾियो पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट, तबाह करे छॾियो। हाणे वरी ॿी हिकिड़ी स्कीम आंदी अथऊं जेका वरी सॼे ड्रेनेज खे रीवैम्प कनि पिया
उन सिर्फ़ु 25% कमु मुकमल थियो आहे, अञा कंप्लीट न आहे थी सघे, हुनखे 2 साल लॻी वेंदा। इशू इहो न आहे, इशू इहो आहे त बारिश केतिरी थी आहे, इहो कमु मुंहिंजे ख़्याल में सक्खर जे मेयर साहब जो आहे कोन, इहो कमु मेट डिपार्टमेंट जो। हाणे हू ग़लति चवनि सही था चवनि, असांखे हुनजे फिगर ते एतबार करणो पवंदो। कंहिंजे फिगर ते एतबार करणो पवंदो? मेट डिपार्टमेंट जो मुख़्तियार खातो आहे, उन्हनि जे फिगर ते एतबार करणो पवंदो, छाकाणि उहे क्वालिफाइड आहिनि इहे फिगर ॾियण में। हाणे पंहिंजे फिगर खे ऑफिशियल करार ॾियनि पिया, हिकिड़ो डिफरेंट डिस्कशन आहे। पर मां सम्झां थो जेकॾहिं सक्खर हींअर मेयर साहब ॿुधो पियो चयो त असां 95% पाणी कढी छॾियो आहे। चलो उहो 150 वीडियोस जो बि हवालो ॾियनि था, त जेकॾहिं हू चवनि था असां 95% पाणी साफ़ करे छॾियो आहे त इहा त वॾी ॻाल्हि आहे तमामु। पर हाणे सक्खर जा शहरी, सक्खर जा माण्हू इनखे वेरीफाई कंदा त इहो केतिरो बहितर पाणी कढे थो। अञा जिते पाणी मौजूद आहे उते ड्रेनेज सिस्टम ख़राब आहे, उते माण्हू मुंतकिल थी विया आहिनि, उते त पोइ उन्हनि इहे रीज़न्स ॾिना पए। जो माण्हू मुंतकिल जेके लो लाइंग एरियाज़ जा थींदा, डेफिनेटली थींदा। हाणे उहे कहिड़ा एरियाज़ आहिनि ॾिसणो पवंदो, कहिड़े इलाइक़े में माण्हू मुंतकिल थिया, पाणी निकिरण में टाइम लॻंदो। उहो पाणी जेकॾहिं उते बीह रहियो आहे त उते हफ़्तो 10 ॾींहं लॻंदो हुनखे पाणी, बशर्ते कि बारिश बीह रहे। हफ़्तो 10 ॾींहं 15 ॾींहं लॻंदा, उन खां पोइ माण्हू वापसि पंहिंजे घर न वञी सघंदा जेकॾहिं इहा सूरत हाल उते बीह। सही, बल्कि असां ख़ैर उहे वीडियोस बि, उहे फुटेजेस बि ॾिसणु चाहींदासीं जेके पाण अरसलान साहब बि ॻाल्हि कनि पिया, अंदाज़ सां त शइ ॾिसी छॾियूं आहिनि। ख़ैर नाज़रीन, वधीक असीं डिस्कशन कयूं पिया पाकिस्तानी जी सियासत में जेको कुझु थियो आहे, जॾहिं खां फॉर्मर DGI खे फ़ौजी तहवील में वरितो वियो आहे, तॾहिं खां हुकूमत साकिब निसार साहब खे जी एहतसाब जी बार बार ॻाल्हि कनि पियूं। उहे ई थोरी देरि अॻु इमदाद साहब हुन ते ॻाल्हि करे रहिया हुया, ऐं वरी बि हुननि वटि असीं वेंदासीं, बट राइट आफ्टर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, हलूं था इमदाद साहब जी तरफ। इमदाद साहब, आखिर मौजूदा हुकूमत अॻूणे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान साकिब निसार जो एहतसाब छो चाहे पई? छा इहो मुमकिन बि आहे जेकॾहिं कानूनी पासे खां हिनखे ॾिसिजे त? ॾिसो, हाणे 2 शयूं आहिनि। हिकिड़ी शइ आहे जेके फ़ैसिला आहिनि अदालती फ़ैसिलनि ते कंहिं जज जो एहतसाब न कबो आहे अंटिल अनलेस उन में उनजी का बदनीयती या उनजा के राब्ता साबित थी वञनि। हाणे साकिब निसार साहब जो मामिलो आहे, या जीअं मूं पहिरीं ॻाल्हि कई पे पंहिंजो अरसलान शेख साहब खे जॉइन करण खां अॻु में, त जेका ऑडियो लीक्स वारो मामिलो आहे उन ते सुप्रीम कोर्ट हिकु ऑर्डर जारी कयो आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट फ़िलहालु हुनखे न ॿुधे, स्टे ऑर्डर ॾेई छॾियो। पर उन खां अॻु में जेको उमर अता बंदयाल जंहिंजे ख़िलाफ़ु ऑडियो लीक्स कमीशन ठही हुई, उनजी फैमिली जूं औरतूं, उनजा माण्हू जेके ॻाल्हियूं ॿोलियूं, उन जूं ऑडियोज़ अची वियूं साम्हूं, नज़र आयो पिए त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान हिकिड़े पॉलिटिकल मक़सद लाइ, पॉलिटिकल इंजीनियरिंग लाइ इस्तेमालु थिए पई। उन में पंजाब जूं चूंडूं हुयूं, उन में परवेज़ इलाही खे वज़ीर आला ठाहिणो हुयो, सभु शयूं जेके पधरे पई हुयूं, क्लियर हुयो सभु कुझु। मज़ार लेख पर नक़वी जी परवेज़ इलाही साहब सां ऑडियो हुई, फैसल चौधरी सां, फवाद चौधरी जी ऑडियो, खोड़ सारियूं शयूं हुयूं। उन ते हिकिड़ो कमीशन ठहियो, ऐं कमीशन खे उन जज जेको आहे उन ते स्टे ॾेई छॾियो, जेको जज जंहिंजे अगेंस्ट इंक्वायरी थियणी हुई, कमीशन जंहिंजे अगेंस्ट तहक़ीक़ात करे हा। ऐं कमीशन जो सरबराह चीफ जस्टिस मौजूदा चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ साहब हुया, जस्टिस अफ़गान साहब ऐं जस्टिस आमिर फारूक साहब उनजा मेंबर हुआ। उन कमीशन खे कमु करण खां रोकियो, उन खां पोइ अञा ताईं फ़ैसिलो कोन आयो आहे। सो हाणे इन क़िस्म जा जॾहिं फ़ैसिला हुजनि ऐं पोइ ऑडियोज़ बि हुजनि, त पोइ ऐं फ़ैसिला जेके आहिनि उहे कंहिं ख़ासि मक़सद लाइ नज़र अचनि त हीअ कंहिं पॉलिटिकल पार्टीअ खे, कंहिं शख़्सियत खे फ़ाइदो पहुचाइणु या कंहिं साज़िश खे कामयाबु करण लाइ फ़ैसिला आहिनि, त पोइ ज़ाहिर आहे उन में एहतसाब थियण बि घुरिजे। ऐं उनजे एहतसाब खां सवा मामिलो जेकॾहिं अॻिते वधंदो त ॿियो को जज अची जेको आहे क़िस्म जी हुकूमत मुतालबो बि अदालतनि खां ई करे पई न, त यानी ऑब्वियसली पाण इदारो पंहिंजो ई एहतसाब कनि। जी पाण कनि या पार्लियामेंट करे। ॾिसो, हाणे उनखे जेको सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान इफ्तिखार चौधरी साहब हिकिड़ो फ़ैसिलो ॾेई विया हुया 3 नवंबर वारो, त परवेज़ मुशर्रफ ते आर्टिकल 6 लॻायो, लॻी वियो। पर हाणे उन में जेके जज उन सां मुलविस हुआ 12 अक्टूबर ते, या जिन जजनि वैलिडेट कयो आइन तोड़ण वारे अमल खे, आर्टिकल 6 खां रोकियो जिन जजनि, उन्हनि जो छा कबो? उनजे ख़िलाफ़ु कोई एक्शन न थींदो। सो पार्लियामेंट उहा कानून जेको 12 अक्टूबर खे वैलिडेट कयो हुजे पार्लियामेंट जे तरमीम जे ज़रिए, उनखे पार्लियामेंट ख़तमु करे उन्हनि जजनि जो बि एहतसाब करे, उन्हनि जजनि जो बि एहतसाब करे जिन भुट्टो खे शहीद कयो, उन्हनि जजनि जो बि एहतसाब करे जिन यूसुफ रज़ा गिलानी खे घर मोकिलियो, उन्हनि जजनि जो बि एहतसाब करे जिन नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ु साज़िशूं कयूं। सो इहो मुमकिन आहे त पार्लियामेंट करे सघे थी पई। पर हाणे मसइलो हिते इहो आहे त कुझु कंप्रोमाइज़िस आहिनि असांजी पॉलिटिकल पार्टीज़ जा बि। हाणे सभिनी खां ताक़तवर इदारो फ़ौज आहे, उनजो साबिक़ आर्मी चीफ जेको हुयो परवेज़ मुशर्रफ, उहो सज़ा याफ़्ता हो, उनखे सज़ा मौत अची वई। DGISI गिरफ़्तार आहे,
पर उन्हनि जा जेके साथी जज आहिनि हुकूमत जो मुतालबो ठीकु आहे, जेके साज़िश में शामिल रहिया अॼु रिटायर आहिनि उनजे ख़िलाफ़ को एक्शन कोन्हे। मज़ार लेक माज़ी में उन्हनि ॿिन्ही जो राब्तो बि रहियो आहे, काफ़ी डॉट्स कनेक्ट आख़िरी ॻाल्हि त मज़ार लेक पर नक़वी जेके आहिनि उहे रिज़ाइन करे हलिया विया, उनजे ख़िलाफ़ सबूत अची विया। एजाज़ुल अहसन रिज़ाइन करे हलिया विया, उनजे ख़िलाफ़ सबूत अची विया। उन्हनि जे ख़िलाफ़ ई का कार्रवाई थियणु खपे, कंहिं क़िस्म जी को एक्शन को कार्रवाई कोन्हे। सो थियणु घुरिजे कार्रवाई बिल्कुलु ठीकु। मोहसिन साहब तव्हांजी तरफ़ां अचणु चाहींदसि त हिकु तरफ़ त हीउ हुकूमत जो मुतालबो त हाणे तमामु इदारा पंहिंजो एहतिसाब करण जो सिलसिलो पाण शुरू कनि, ऐं ॿिए पासे बानी पीटीआई जो चवणु आहे त हीउ फैज़ हमीद वारो ड्रामो इन लाइ रचायो वियो आहे जीअं उन्हनि खे मिलिट्री कोर्ट में पेश कयो वञे। ऐं अॼु अलीमा ख़ान साहिबा जेकी बानी पीटीआई जी भेण आहे उन जी बि वधीक ॻाल्हि कयूं त हू बि चवनि थियूं त इमरान ख़ान खे बानी पीटीआई खे एलिमिनेट करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। उन मां छा मक़सदु आहे? हीअ सभु ॻाल्हियूं केतिरियूं अहम हुजनि थियूं? ही जेको अॼु स्टेटमेंट जारी थी आहे इमरान ख़ान जे तरफ़ां, ख़बर न आहे इमरान ख़ान जी स्टेटमेंट आहे, ॿार अची जी सहाफ़िन सां अॼु हुननि जी गुफ़्तगू थी पए, 190 मिलियन पाउंड केस हिन थिए पियो, त आफ्टर दैट जॾहिं हू सहाफ़िन सां गुफ़्तगू कनि पिया त उन खां बाद में हुननि पाणी चयो आहे। सो ख़बर मंज़रियाम ते अची वई। जी जेको बि आहे पर हुननि इहो बि चयो आहे त मूंखे इहो न रुगो मूंखे मिलिट्री कोर्ट में ट्रायल कंदा, पर जनरल फैज़ हमीद जो आहे वादा माफ़ गवाह ठहंदो, इहो हुननि जी इहा बि ॻाल्हि आई आहे। त इहा हिकिड़ी इन्हनि जी तरफ़ां ॻाल्हि आई आहे, उन्हनि जी हाणे केतिरी अहमियत आहे उनखे त पोइ ॾिसूं था, पर मामिलो इहो आहे हीउ जेको वक़्तु ज़ाया कयो इमरान ख़ान पंहिंजो एतिरो न ॻाल्हियूं कयईं, न ॻाल्हियुनि लाइ राज़ी थियो, न सियासी स्टार सां ॻाल्हियूं कयईं, हुननि खे धमकियूं ॾींदो रहियो, सॼी इस्टेब्लिशमेंट मां न ॻाल्हाईंदो, हिन सां ॻाल्हाइणो आहे, मूंखे हुन सां ॻाल्हाइणो आहे, हीउ न अचे हू न अचे, जेको फरमाइशी प्रोग्राम ख़ान साहब जो हली रहियो हो उहो हाणे उन टाइम ज़ाया करे छॾियो आहे। इट्स ओवर फॉर हिम, मुंहिंजी नज़र में मक़सदु अंग्रेज़ी में चइबो आहे इज़ ऑल ओवर। ऐं उनखे इहे सभु शयूं हुन चांसिस हुनखे मिलिया, हुनखे ॻाल्हियुनि जा चांस मिलिया, उन सभु विञाए छॾिया आहिनि। हाणे बि आख़िर में बि उहो शयुनि खे चेंज करे सघे थो, पर मसइलो आहे हाणे शयुनि खे चेंज करणु, हुनजो स्टांस चेंज करणु हुनजी पंहिंजी सियासत जो, पंहिंजी पार्टी जो ख़ात्मो हूंदो। हुन जेके पंहिंजा चांस मिस कया आहिनि सॼो हिन अरसे दौरान, हुनमें उनखे पंहिंजी पार्टी खे संभालण जो, पार्लियामेंट में बहितरीन किरदारु अदा करण जो, पाकिस्तान में ख़ुदि सियासत खे ऐं पार्लियामेंट खे ऐं इकॉनमी खे बहितर करण जे लाइ हुनखे चांस तमामु सुठो मिलियो थो पंहिंजी पार्टी जे थ्रू ऑर्गेनाइज़ करे, रीऑर्गेनाइज़ करे एक्चुअली, ऐं उन खां पोइ पंहिंजा केस ख़तमु कराया, पंहिंजे कारकुननि जा केस ख़तमु कराया, सभु शयूं करे हिकिड़ी सुठी डील करे ॿाहिरि अची बहितरीन अपोज़िशन जो रोल प्ले करे हा, त मां सम्झां थो पाकिस्तान जे लाइ बि बहितर हो, पाकिस्तान में जमहूरियत लाइ बि बहितर हो। पर हीउ जेको उन सॼो टाइम ज़ाया कयो आहे पंहिंजी होड़, पंहिंजी ज़िद, ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके शयूं घुरे पियो पंहिंजे लाइ घुरे पियो, सभु शयूं पंहिंजे लाइ, मूंखे माफ़ु कयो, माफ़ु करण खां अलावा मूंखे हुकूमत वॾियो, इलेक्शन ॿीहर करायो, ॿी ॻाल्हि आहे मां हिननि सां न ॻाल्हाईंदुसि, मां हुन सां ॻाल्हाईंदुसि, ऐं फ़ौज जेकॾहिं हुन सां ॻाल्हाए बि सही, इस्टेब्लिशमेंट ॻाल्हाए त संदसि मर्ज़ी सां ॻाल्हाए, ऐं उहो ॻाल्हाइण लाइ हुन वटि अचनि ऐं मूंखे जनरल साहिब सां, आसिम मुनीर साहिब सां हिकिड़ी मुलाक़ात बि कराई वञे। हाणे उहो जेको अनोखा लाडला जेको शुरू खां हिनखे अनोखा लाडला इन करे चवंदा आहिनि, त उहो चइबो त अनोखा लाडला खेॾनि को मांगे चांद, हू चए थो मूंखे चंड लाइ मां हुन सां खेॾां, अहिड़ो लाडलो आहे। त उहो अञा ताईं जेल में हलियो वियो आहे, अञा ताईं हुनजी सियासत ख़तमु थी चुकी आहे, अञा ताईं हुनजी पार्टी ख़ात्मे जे क़रीब आहे, हू अञा ताईं अनोखो लाडलो थी ॿारनि जीअं घुरे पियो, छाकाणि हुनखे आदत पियल आहे। हुनखे इहा जनरल मुशर्रफ जे दौर खां वठी आदत पियल आहे, जंहिंमें जनरल मुशर्रफ खे हिन हिकु दफ़े चयो हो, हुन पाण जनरल मुशर्रफ ॿुधायो आहे, पंहिंजे हिकिड़े स्टेटमेंट में हुन चयो त मूंखां हिन 100 सीटूं घुरियूं हुयूं 2013 में, 2013 खां अॻु में, त मूंखे 100 सीटूं ॾियो पाकिस्तान में। हुनजो बाबा त हिकिड़ी असां ॾींदासीं साबित तुंहिंजी, उहा हुन हिकिड़ी सीट मिली, ऐं जेको उन महिल बि जा जेके फरमाइशूं, जेके अंदाज़ा हुआ, उन महिल बि एॾा ई हुआ जेके हाणे हुनजा पोज़ीशन में मक़सदु आहे त को ख़ासि रस्तो हाणे बि कोन बचो आहे बानी पीटीआई जे लाइ। अच्छा इमदाद साहब, हिकु तरफ़ त नवम आहे, ऐं ॿिए तरफ़ गुज़िरियल ॾींहंनि में रऊफ़ हसन साहब जिन जो ऑब्वियसली पीटीआई सां तालुक़ु आहे, हू कुझु गैर मुल्की सहाफ़िन सां उन्हनि जो राब्तो हुजे थो ऐं हुननि खे का इंफॉर्मेशन ॾियनि था मुल्क जे लाइ, इहो केतिरो ख़तरनाक साबित थी सघे थो अगेन फॉर पीटीआई? ॾिसो उॿहराए पई चइबो आहे उर्दू में खलंडरापण, इहो इन में त हिननि जी इंतिहा आहे न पीटीआई वारनि जी। हाणे आउं किथे इहो इल्ज़ाम नथो हणी सघां त को हुननि जो रॉ सां या इंडिया सां को तालुक़ु हूंदो, पर एतिरो ज़रूरु आहे त हू इंतिहाई ग़ैर ज़िम्मेदार माण्हू आहे। इंडियन सहाफ़िन खां हू कुझु ॻाल्हि, इंडियन सहाफ़िन खे इहो चवण बि पाकिस्तान में जेको खूनी इनकलाब पियो अचे,
पाकिस्तानी फ़ौज ही पई करे, पाकिस्तानी फ़ौज ही पई करे, इहो को ऐं ज़ाहिर आहे अहिड़ी क़िस्म जी इंफॉर्मेशन जेका आहे उन सां शेयर करणु सरेआम हूंदी, ठीकु आहे, माण्हुनि खे नज़र ईंदो हूंदो पाकिस्तान में छा पियो थिए, पाकिस्तान में छा न पियो थिए, पर नज़र अचे थो पियो त हू हिकिड़ी नैरेटिव बिल्डिंग लाइ इंडिया जे मीडिया खे बि अगेंस्ट पाकिस्तान इस्तेमालु था पिया कनि। हिकु पार्टी सां अहम माण्हू लाॻापियल आहे ऐं अहिड़ी ॻाल्हि करणु हा बिल्कुलु। सो उन में इहो त हाणे चवणु कंहिंजे लाइ बि त हू गद्दार आहे या मुल्क दुश्मन आहे, इहो असां नथा चई सघूं, पर उन जेके कम आहिनि उहे चङा कम कोन्हनि, उहे सुठा कम कोन्हनि, उनजे करे ई फासदा पिया वञनि। अॼु ॾिसो अवां हिकिड़ी गुफ़्तगू कई आहे अलीमा ख़ान साहिब, अवां उन में हिकिड़ो ज़िक्र कयो त इमरान ख़ान खे ख़तमु करण जो मनसूबो, उहा ॿुधाए पई त भई मूं वटि इंफॉर्मेशन हुई, मूं इमरान ख़ान खे ॿुधायो भई तोखे जेल में ख़तमु मारियो वेंदो, तोखे जेल में एलिमिनेट कयो वेंदो। हाणे उन खां पोइ हिकिड़ी ॿी शइ हुन चई आहे, हू थी चए त भई चीफ जस्टिस जेको आहे उहो पंहिंजी एक्सटेंशन थो चाहे, ऐं चीफ जस्टिस खे जेकॾहिं एक्सटेंशन न मिलंदी त इमरान ख़ान थो चए त 2 महीननि जे अंदरि अंदरि चूंडूं जेके आहिनि उन्हनि जो ड्रामो खुली साम्हूं अची वेंदो, यानी जस्टिस मंसूर अली शाह साहिबु चीफ जस्टिस थींदा ऐं जेके 8 फरवरी चूंड आहे उन्हनि खे रिज़ल्ट कलदम करार ॾींदा या जेको बि हू कनि, हुननि जो ख़्यालु इहो आहे इमरान ख़ान जो या बुशरा बीबी जो। पर जेका ख़तरनाक ॻाल्हि हू करे विया आहिनि, वरी जेका मूं चवां पियो त ग़ैर ज़िम्मेदारी, उन में उन्हनि हिकिड़ी ॻाल्हि इहा कई आहे त चीफ जस्टिस अलीमा ख़ान थी चवे त चीफ जस्टिस खे घुरिजे त इज़त सां पंहिंजी इज़त बचाए, पंहिंजी जान बचाए रिटायर थी वञे। हाणे जेको इज़त बचाइण वारी ॻाल्हि सम्झ में अचे थी त बाबा ग़लति फ़ैसिला हूंदा, माण्हू तनक़ीद कंदा, हीअ कंदा, हू कंदा, इहो थींदो आहे। जीअं पाण साकिब निसार जी ॻाल्हि कयूं पिया, इफ्तिख़ार चौधरी जी ॻाल्हि कयूं पिया, जस्टिस खोसा जी या गुलज़ार जी ॻाल्हि कयूं पिया, पर जान बचाए भॼी वञे, हाणे इहा सीधी धमकी आहे। जेकॾहिं इहो उन्हनि जी स्टेटमेंट ते उनजे ख़िलाफ़ु चीफ जस्टिस खे क़तल करण जी धमकी जो केस हले त वरी रड़ियूं कंदा त असांजे ख़िलाफ़ु इंतकाम आहे। भई ॻाल्हाइण जे टाइम ते थोरो एहतियात कयो, इंडियन सहाफ़ियुनि खे तव्हां अजीबो ग़रीब क़िस्म जा मैसेज था कयो, टीवी ते अची कैमराउनि जे साम्हूं अची तव्हां इहो इल्ज़ाम था हणो, ॿियो इहो इल्ज़ाम त भई चीफ जस्टिस, आर्मी चीफ ऐं चीफ जस्टिस इस्लामाबाद, इहे 3 मुलविस आहिनि इमरान ख़ान खे ख़तमु करण जी साज़िश में। सो इन क़िस्म जी ग़ैर ज़िम्मेदारी ज़ाहिर आहे, उहो उनजी हद आहे। प्रोग्राम में अॻिते वधूं था अहमदाद साहिब, ही पंजाब जेको आहे 45 अरब रुपया रिलीफ लाइ कढी वरिता आहिनि, उनजी सब्सिडी ॾेई वरिती आहे ऐं बिजली सस्ती करण जो ऐलान कयो आहे। त हाणे ॿियनि सूबनि में बि डिबेट स्टार्ट थी वियो आहे, त ही छा डिबेट स्टार्ट थी चुको आहे? डू यू थिंक त ॿिया सूबा बि अफोर्ड करे सघनि पिया? ऐं सिंध जे त गवर्नर बि ख़ैर ऐलान कयो आहे त सिंध खे बि जेको आहे सस्ती बिजली फ़राहम करणु घुरिजे, पर ॿिए पासे जॾहिं मुज़म्मिल असलम खे असीं ॾिसूं था, जेके KP जा आहिनि एडवाइज़र, हू त चवनि पिया त KP ऐं सिंध सस्ती बिजली ऑलरेडी प्रोड्यूस करे पियो। ॾिसो हाणे जेका सिंध में बिजली आहे कोयले जी, उहा या विंड जी, उहा सस्ती बिजली आहे। हीउ जेको मरियम नवाज़ साहिबु ऐलान कयो, नवाज़ शरीफ़ साहिबु जेको ऐलान कयो, उन मरियम नवाज़ साहिबा खे विहारे, हाणे उनखे जेकॾहिं असां थोरो गौर सां जाइज़ो वठूं, गहराई में जेकॾहिं वञूं त इहो पैसो जेको आहे असांजे सूबे जे माण्हुनि जी सिहत ते ख़र्चु थियणो आहे, इहो पैसो जेको आहे इहो तालीम ते ख़र्चु थियणो आहे। हाणे इहो पैसो हितां निकिरी IPPs वटि वेंदो, बेशक माण्हुनि खे रिलीफ उनजो मिलंदो, पर इहो रिलीफ जेको आहे वफ़ाक़ जे मुआहिदा जेके वफ़ाक़ जा आहिनि ऐं उनखे भोगींदो सूबो। हाणे जेका सिंध खां डिमांड थिए, KPK खां बलूचिस्तान खां डिमांड थिए, बिल्कुलु सूबाई हुकूमतुनि खे घुरिजे त मैक्सिमम पंहिंजे माण्हुनि खे रिलीफ ॾियनि, पर हाणे सुवालु इहो आहे त इहे 45 अरब जेके पंजाब जा आहिनि, इहे वेंदा काॾे? इहे उन्हनि IPPs ॾे वेंदा न, जिन जा मुआहिदा वफ़ाक़ी हुकूमतुनि कया आहिनि, जिन जा मुआहिदा माज़ी में नून लीग जी हुकूमत या इमरान ख़ान जी हुकूमत उन्हनि खे रिन्यू कयो, अजीबो ग़रीब क़िस्म जा मुआहिदा करे विया। सो हाणे उहो बेशक ॾियनि पिया रिलीफ, पर हाणे उहो पोइ कंप्रोमाइज़ तालीम कंदा माण्हुनि जी, कंप्रोमाइज़ माण्हुनि जी हेल्थ कंदा, छाकाणि त सूबे जे बजट मां पैसा वेंदा इहे। हाणे इहो हिकिड़ो अजीब आहे। ॿी शइ जेका आहे जेको पोइ ॾींहंनि में असां डिस्कस कयो पिया, सेपरा वारो जेको सिंध हुकूमत जेका आहे उहा लीड करे पई, उन्हनि पंहिंजी हिकिड़ो अलॻि सां हिकिड़ो सिस्टम बिजली जो ठाहिण जी ज़ाहिर घणी तरमीम इजाज़त ॾिए थो। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त अल्टीमेटली हीउ जेको मरियम नवाज़ जो फ़ैसिलो आहे, इहो फ़िलहालु मूंखे को एॾो आवाम खे रिलीफ मिलंदो, पर इहो एॾो जटादार फ़ैसिलो कोन्हे। इन फ़ैसिले खे अॻिते हली ज़ाहिर 3 महीननि लाइ आहे, त अॻिते हली वरी साॻियो माण्हुनि ते बार पवंदो, थोरे टाइम लाइ। पर असल में इहो फ़ैसिलो जेको आहे सूबनि खे ख़ुदि मुख़्तार बणाईंदो बिजली जे मामलनि में। पंजाब जेकॾहिं अहिड़ो फ़ैसिलो करे थो, सुभाणे सिंध इहो चई सघे थो असां जेका पंहिंजी बिजली आहे उहा पंहिंजे अॻिते पंहिंजे माण्हुनि खे ॾींदासीं। मोहसिन साहिबु, तव्हांजी तरफ़ां अचणु चाहींदुसि, बिजली वारी ॻाल्हि ते जेकॾहिं तव्हां कॉमेंट करणु चाहियो त लाज़मी कजो, पर चौमासे जी कुंवारनि जी असीं ॻाल्हि करणु चाहींदासीं। मॉनसून ब्राइड्स जे नाले सां ही इंकशाफ थियो आहे, हिकु रिपोर्ट आई आहे जंहिंमें ॿुधायो वञे थो त 45 नंढी ॼुमार जी न्याणियुनि खे पैसनि एवज़ परिणायो वियो आहे 2022 जी ॿोॾि दौरान, ऐं इहो आहे ट्रेडिशन
काफ़ी टाइम खां असीं ॾिसंदा अचूं पिया त ॻोठनि में तमामु घणी हुजे थी गुर्बत जे सबबु ऐं हिन सॉरी हिन भेरे ही जेकी मॉनसून जूं बरसातूं पयूं या उनखां अलावा 2022 जी जेकी ॿोॾि आई आहे उन में तमामु घणी वाध आई आहे सो तव्हां छा चवंदा हिन ते कीअं हिन खे क़ाबू करे सघिजे थो? ॾिसो पहिरीं ॻाल्हि मां बिजली ते कमेंट करे वञा 45 बिलियन रुपीस सब्सिडी जेके 2 महीननि लाइ पंजाब पंहिंजी बजट खे किथां एडजस्ट करे ॾिनी आहे त मां हिनखे बुरी ॻाल्हि नथो सम्झां ऐं पोइ माण्हुनि खे रिलीफ मिलंदो इहो हिकिड़ी कोशिशि आहे नंढड़ी पंजाब हुकूमत जेका कई आहे मां हुनखे पॉज़िटिव सम्झां थो बहितर आहे माण्हुनि खे जेतिरो रिलीफ ॾियणु खपे छाकाणि बिजली जे बिलनि में जेको माण्हू जेके तकलीफ़ में आहिनि उन्हनि जो अंदाज़ो पंजाब गवर्नमेंट खे आहे फेडरल गवर्नमेंट खे आहे बाक़ी सूबनि जी गवर्नमेंट खे बि आहे हाणे हर को पंहिंजो कोशिशि करे पियो ॾिसे ही डेवलपमेंट जो ऐं पब्लिक सर्विस डिलीवरी जो हिकिड़ो कॉम्पिटिशन शुरू थी वियो आहे ऐं इहो हेल्दी कॉम्पिटिशन आहे पंजाब हुकूमत 4000 अरब ॾे पई सुठी ॻाल्हि आहे सिंध हुकूमत सोलर जो सिस्टम आणे पई माण्हुनि खे फैसिलिटी ॾे पई सुठी ॻाल्हि आहे हिन खां वधीक करण जी ज़रूरत आहे इन बिजली जे क्राइसिस खे मुस्तक़िल तौर ते हल करण जी ज़रूरत आहे हाणे हिन ते त मां काफ़ी वक़्तु ॻाल्हाए सघां थो बिजली जे मामले ते पर जेका तव्हां ॿी ॻाल्हि कई आहे जेका अहम आहे जेका ॿारनि वारे ॾिसो सिंध में शादियूं या केपी में ऐं बलूचिस्तान में इहे पैसनि जे छोकिरियुनि जो विकिरो जेको आहे इहा नई ॻाल्हि न आहे नई स्टोरी न आहे किथे थिए थो इहो थिए थो विकिरो इहो रेगुलर थिए थो असांखे ख़बर आहे असांखे पॉकेट ख़बर आहिनि जिते कम्युनिटीज़ ख़बर आहिनि जेके गुरबत जे करे पंहिंजूं नियाणियूं विकिरो पर हिन भेरे ॿोॾि दौरान तमामु घणी वाध थी चुकी आहे न नंबर में तमामु घणी तेज़ी अची वई आहे मां हाणे इहो वाध कीअं थी पहिरीं केतिरी हुयूं हाणे केतिरी पहिरीं जो नंबर आहे छा कंहिं वटि न नॉट एट ऑल ही हाणे हिकिड़े एनजीओ ॾिनो आहे सुजाग एनजीओ नाले सां नोटिस वरितो आहे ॾिसो लैला सिंध हुकूमत नोटिस वरितो आहे इन इंक्वायरी थिए शयूं साम्हूं अचनि ख़बर पए छा ब्लैक एंड व्हाइट में आहे उन खां पोइ इन ते बहितर कमेंट करे सघो अदरवाइज़ कहिड़ी तौर ते बि नियाणियुनि जो विकिरो कीअं थो इनखे असां नियाणियुनि जी ज़बरदस्ती शादी जे ख़िलाफ़ आहियूं हीअ त विकिरो आहे तंहिंजे करे ही समाज जा जेके बुरायूं आहिनि गुरबत आहिनि उनजे करे सभु शयूं थियनि थियूं इन करे ज़रूरी आहे त हिनजी इंक्वायरी थिए इहे न थियणु घुरिजे हिननि जे लाइ कानून मौजूदु आहिनि हिननि जी उन्हनि खे सज़ा मिले पर सज़ा बि तव्हां कंहिंखे ॾींदो जेकॾहिं गुरबत जे सबबु हुन नियाणियूं विकियो आहिनि त उन्हनि छा वरी माफ़ी तमामु घणो पेचीदा थी वञे थो पोइ वरी छोकिरी जा पेरेंट्स बि जेका आहिनि अची वञनि था काफ़ी सपोर्ट इंक्वायरी अचे लहरा जी इंक्वायरी साम्हूं अचे रिपोर्ट साम्हूं अचनि त ख़बर पए छा एक्ज़ैक्टली इन ते वञा असां तफ़सीली प्रोग्राम्स कंदासीं पर हिन प्रोग्राम में वक़्तु बि तमामु घटि आहे थैंक यू मोहसिन साहब थैंक यू इमदाद साहब तव्हां सां समूरे प्रोग्राम में गॾु हुआ नाज़रीन अॼोके प्रोग्राम में एतिरो ई वधीक तव्हां सां मुलाक़ात थींदी सुभाणे अल्लाह हाफ़िज़।